हेडलाइन्स तव्हां ॾिठियूं। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास इस्लामाबाद में जारी आहे। कराची, लाहौर, इस्लामाबाद ऐं कोयटा में चंड नज़र अचण जूं के बि शहादतूं न मिलियूं आहिनि। मरकज़ी कमेटी जो चेयरमैन मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद हतमी ऐलान कंदो। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जे इजलास में कमेटी मेंबर, मौसमियात खाते जा नुमाइंदा ऐं सुपारको जा नुमाइंदा भी शरीक आहिनि। ज़ोनल चंड ॾिसणी कमेटी लाहौर ऐलान कयो त पंजाब में किथे बि शवाल जो चंड नज़र अचण जूं शहादतूं न मिलियूं आहिनि। लाहौर में चंड 7:10 ताईं ॾिसी सघिजे पियो। कराची में ज़ोनल कमेटी भी चयो आहे त चंड नज़र अचण जूं के बि शहादतूं न मिलियूं आहिनि। अव्हां खे आगाह कयूं पिया। मौसमियात खाते मूजिबि कराचीअ में अॼु 7:17 ताईं चंड ॾिसण जो वक़्तु हुयो। इस्लामाबाद ऐं कोयटा में बि के शहादतूं न मिलियूं आहिनि। शवाल जे चंड जे हवाले सां हतमी ऐलान मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी राति 9 लॻे जे लॻभॻि कंदी।